अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्ना सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह अश्तरा मिनल मुअ्मिनीना अन्फुसहुम व अम्वालहुम बिअन्न लहुमुल जन्नह युक़ातिलून फ़ी सबीलिल्लाहि फ़यक़्तुलून व युक़्तलून वअदन अलैहि हक़्क़न फ़यक़्तुलून व युक़्तलून वअदन अलैहि हक़्क़न फ़ित तौराति वल इंजील वल क़ुरआन वमन औफ़ा बिअहदिही मिनल्लाहि फ़स्तबशिरू बिबैइकुमुल्लज़ी बायअतुम बिही वज़ालिका हुवल फ़ौज़ुल अज़ीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम
वनहनु अला ज़ालिक मिनश्शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आले सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व बारक व सल्लम अलैहि। करबला जे मैदान में करबला जे मैदान में खीमा खोड़ियाऊं। करबला जे मैदान में खीमा खोड़ियाऊं। झेड़ो यजीद पलीद सां जुंबी जोड़ियाऊं। अदा मुँह न मोड़ियाऊं पसीता उतरार जो। छो त कज़ियो करबला जो हुयो निसोरो इनाज़। कज़ियो करबला जो हुयो निसोरो इनाज़। केरिंद परूड़ निराज़ कज़ियो करबला जो। मुअज़्ज़ज़ सामईन, जियं त हिन प्रोग्राम जो ख़ुसूसी ताल्लुक़ इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे शहादत मुबारका सां है। इंशाअल्लाह ताला अॼु ही आजिज़ कोशिश इहा कंदो त घणे खां घणियूं क़ुरान करीम जूं आयतूं पढ़ी उन्हनि जो तर्जुमो तव्हां दोस्तनि खे ॿुधाए ऐं तव्हां खां पोइ उन जे मुतालिक़ तव्हां जे अकुल जे मुताबिक़ राय वठबी। अहिड़ो अॼु फ़ैसिलो हिन फुलनि जे शहर में छॾे था वञूं। इंशाअल्लाह ताला जो ईंदड़ मुहर्रम महीने खां पहिरीं सब कुछ करण खां पहिरीं घणनि खे सोचणो पवंदो। नंबर 1। नंबर 2, अहिड़ो फितनो न, छो त फ़क़ीर फितने वारा न हूंदा आहिनि। अहिड़ो फ़क़ीरानी नुस्ख़ो, अहिड़ो महबत ऐं प्यार वारो पैगाम छॾे था वञूं जो इंशाअल्लाह ताला ईंदड़ मुहर्रम खां पहिरीं खोड़ सारनि फुल शहर जे
रहंदड़ दोस्तन जे दिलनि खे अल्लाह ताला तब्दील करण फरमाईंदो। छो त अल्लाह जी रहमत कुशादी आहे मुंहिंजा दोस्त, चओ त अल्लाह जी रहमत कुशादी आहे। ऐं जंहिं मुंहिंजे इमाम आली मक़ाम जे निस्बत सां ई जलसो थियो आहे, इहो त घराणो ई सखी आहे, इहो त घराणो ई सखी आहे। छो त मुंहिंजे इमाम आली मक़ाम जे सुहिणे नाने नबीअ जे सरदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे त मुंहिंजे सुहिणे रब फरमाए ईअं छॾियो हो त व अम्मस्साइल फला तनहर, मुंहिंजा दिलबर मुहम्मद करीम जेको बि सवाली तो दिलबर जे दर ते अचे उनखे ख़ाली न छॾिजनि। यकीनन अॼु बि सैयद सादात जी इहा निशानी अथव त जेको सैयद हूंदो उहो सखी ज़रूर हूंदो। सैयद कॾहिं कंजूस थी नथो सघे, सैयद जी इहा निशानी आहे। सैयद जो कॾहिं बि नंगर बंद न थींदो, जहिड़ो हाल हूंदो जेको ईंदो उनखे ज़रूर खाराईंदो। इहे सैयद जूं निशानियूं अथव मुंहिंजा दोस्त अज़ीज़। ऐं इहो ई सबबु आहे जो अल्लाह ताला हिन सिंध धरतीअ खे बि महिमान नवाज़ीअ सां नवाज़ियो आहे त महिमानड़ो ईंदो आहे त उनखे नंगरड़ो ज़रूर करायो वेंदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, सभ खां पहिरीं इन आयत करीमा जो मुख़्तसिर तर्जुमो करे ऐं तव्हां दोस्तनि जो घणो टाइम न वठंदुसि, तव्हां खां टाइम घणो अॻे ई दोस्तनि वठी छॾियो आहे, सियारे जी राति आहे। बहरहाल जेकॾहिं अॻिते पोइ टाइम थिए त पोइ नाराज़ बि न थीजो, कोशिश कंदासीं त इंशाअल्लाह मुनासिब टाइम हुजे। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, इन्नल्लाह अश्तरा मिनल मुअ्मिनीना अनफुसहुम व अमवालहुम। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदर पंहिंजे कयल कारोबार जो ज़िक्र बयान फरमायो आहे। मुझे सुहिणे करीम रब कायनात के ॿुधाए छॾियो आहे त ओ कायनात जा इंसानो, तव्हां बि दुनिया ते कारोबार कंदा आहियो, छो त तव्हांखे नफ़े ऐं नुक़सान जी ज़रूरत आहे। चवंदा हो त नफ़ो मिले नुक़सान खां बचूं, छो त तव्हां मख़लूक आहियो। मां अल्लाह जी ज़ात ख़ालिक हुअण जे नाते सां नफ़े ऐं नुक़सान खां पाक आहियां। उन जे बावजूद बि अल्लाह फरमाए थो बाना मां रब वापार कयो आहे, मां रब जे ज़ात बाबरकात इंसान सां कारोबार करे इंसान खे वाट ॾिनी आहे त बाना दुनिया सां बि कारोबार कंदो आहे, कॾहिं नफ़ो मिलंदो अथई कॾहिं नुक़सान मिलंदो अथई, पर मां करीम रब सां जे वापार कंदे त नुक़सान जो वजूद ई कोन्हे, सदाई नफ़ो ई नफ़ो हासिल कंदे। दोस्तो, कोई भी कारोबार करण वारो माण्हू जॾहिं कंहिं ॿिए कारोबार वारे खे पंहिंजे कारोबार ॾे माइल कंदो आहे त पहिरीं हुन खां कुझु घुरंदो आहे। हिकिड़ो पुट बि जेकॾहिं का कोठी खोलणु चाहींदो आहे त पीउ खे चवंदो आहे त बाबा पहिरियां मूंखे हेतिरा लख ॾे, पोइ ॾिस त मां कीअं थो तोखे कमाए ॾियां। ईअं आहे या न? ईअं आहे। इहो त दुनिया जो इंसान आहे जंहिंखे कंहिं शइ जी ज़रूरत आहे, पर मां तव्हां खां पुछां थो त मख़लूक खे ज़रूरत आहे, भला ख़ालिक खे कंहिं शइ जी ज़रूरत आहे या न? तव्हांखे ख़बर न आहे। वो जियो वारा प्रोग्राम ॾींदा न, हा नहीं पता नहीं,
तो तव्हां खां हाणे ये सवाल कजे अल्लाह जा बानड़ो मुतवज्जिह थी वेहो ऐं ॻाल्हि खे समझण जी कोशिश कयो ऐं जवाब भी दियो। मां अर्ज पे कयो त दोस्त अजीज कायनात जे अंदर जेको भी इंसान वणज वापार कंदो आ उनके नफ़े जी जरूरत हुंदी आ, नुक़सान खां बचण जी कोशिश कंदो आ, छो त मखलूक आ, हुन जूं खोड़ जरूरतूं हन, मखलूक खे त जरूरत आ। अज फकीर तव्हां खां तो पुछे त ॿुधायो छा खालिक खे भी कारोबार जी जरूरत आहे छा? भला मां तव्हां न दा खालिक खे कारोबार जी जरूरत कान्हे न दा खालिक कारोबार छो करे, वो तो मालिक आ न। अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन। बादशाहन जो बादशाह चवे तो बाना तो के दुनिया जे शैन जी जरूरत आ, मगर मां अल्लाह के भी तुझे कहे माल मिल्कियत जी न, पर मां अल्लाह के तुझे नियत ऐं इरादे जी जरूरत आ। छो वअलमू अन्नल्लाह यहूलु बैनल मर्इ व क़ल्बिही। अल्लाह ताला पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदर फरमाईंदो आ, ॼाणी वठो त बेशक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बांधे ऐं उन जे क़ल्ब जे दरमियान में महलूल आ। छा में अदा अदा तो हाणे ही नौजवान एडी ओबासी ला हौल वला कुव्वत पढ़ी छॾ। जी साईं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गौर कयो, तव्हां ओबासी ॾींदो पोइ असां कलाक खां अॻु में पूरो कंदासीं। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे सुने कुरान करीम ते निगाह जो हाफ़िज़ किराम में ठहन। अल्लाह फरमाए तो वअलमू अन्नल्लाह, खबरदार जानी वठो बेशक अल्लाह यहूलु महलूला बैनल मर्इ व क़ल्बिही, बाने ऐं उन जे दिल जे दरमियान में, बाने ऐं उन जे दिल जे दरमियान में, बानो भी सागियो आ, दिल भी उन जी सागी आ, दरमियान में कहिड़ी शइ आ। पोइ जॾहिं इन शइ ते नी नज़र पई फ़कीर इन शइ खे सुञाती, बस पोइ मन अरफ़ नफ़्सहू फ़क़द अरफ़ रब्बहू। नुक्तो हिकिड़ो ही हूंदो आहे मुंहिंजा दोस्त, पोइ जंहिंखे रब जी ज़ात सम्झाता फरमाए, जंहिंखे रब जी ज़ात राह हिदायत नसीब फरमाए, इहो हिकिड़ो ही नुक्तो आहे। जेकर इन खे सम्झी वेंदो तो के सम्झ अचे वेंदी त अल्लाह ताला पंहिंजे बाने सां केतिरो प्यार थो करे। उहो करीम रब जेको मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बानो जॾहिं हलंदो आ त उन बाने जी हिफ़ाज़त जे लाइ अल्लाह ताला पंहिंजे फ़रिश्तनि खे मुक़रर फरमाईंदो आ। बानो आराम कंदो आ, मुसीबतुनि खां बचाइण लाइ अल्लाह ताला पंहिंजे फ़रिश्तनि खे मुक़रर फरमाईंदो आ। नेक बाना जेकॾहिं मरण जी घड़ी ईंदी आ त कलमे पढ़ाइण जे लाइ अल्लाह ताला पंहिंजे फ़रिश्तनि खे मुक़रर फरमाईंदो आ। हर घड़ी अल्लाह ताला पंहिंजे बाननि जी हिफ़ाज़त फरमाईंदो आ। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॿुधाए, उहो कहिड़ो पीउ ऐं माउ पंहिंजे औलाद सां हर घड़ी एतिरो प्यार करे जो हर जगह ते उन्हनि जे लाइ हिफ़ाज़त जे लाइ के भी इंतजाम करे। घर में पीउ मां इंतजाम करे सके तो, बाजार में करे सके तो, जबलन ऐं झंगलनि जे विच में कोई भी पीउ मां इंतजाम न तो करे सके। अगर कोई इंतजाम करे तो उहा मुझे सुने करीम रब जी ज़ात आ।
ऐं अल्लाह जा बानड़ा, अल्लाह तो सां ॾाढो प्यार थो करे, रुगी तू पंहिंजे करीम रब जे वेझो थी। अल्लाह फरमाए तो बाना, अल्लाह ताला बाने जे क़ल्ब ऐं उन जे दरमियान में महलूला। क़ल्ब माना दिल, दिल ऐं बाने जे दरमियान में बि कहिड़ी शइ आहे, उन जे दरमियान में उन जो इरादो आहे, उन जी नियत आहे, उन जी सोच आहे। छा आहे दा उन जी सोच। अल्लाह ताला जो ने बाने सां बि सौदो इन शइ जो थो करे, न त मुंहिंजे मौला खे कंहिंजी ज़रूरत नाहे। सुनामी जहिड़ो तूफ़ान हाणे हज़ारे माण्हू मारे छॾे, मुंहिंजे ख़ुदा खां पुछण वारो कोई बि नाहे। पीरीअ में कंहिंखे 4 पुट ॾेई छॾे, मुंहिंजे ख़ुदा खां पुछण वारो कोई बि नाहे। बिना पीउ जे माउ खे पुट ॾेई छॾे, मुंहिंजे रब खां पुछण वारो कोई बि नाहे। बिना पीउ माउ जे इंसान पैदा करे छॾे, मुंहिंजे रब खां पुछण वारो कोई बि नाहे। उहो मुंहिंजो करीम रब बाने खे थो चवे त इन अल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन, बेशक अल्लाह जे ज़ात खरीद करे छॾियो आहे, खरीद करे छॾियो आहे। कंहिं अल्लाह जे ज़ात खरीद करे छॾियो आहे। छा खरीद कयो आहे? कंहिंखां खरीद कयो आहे? मिनल मुमिनीन, अल्लाह जे ज़ात ईमान वारन खां खरीद करे छॾियो आहे। मुंहिंजा मौला तो ईमान वारन सां कहिड़ो सौदो कयो आहे? अल्लाह ताला फरमाए थो अनफुसहुम व अमवालहुम, अल्लाह जे ज़ात ईमान वारन खां पहिरीं उन्हनि जूं जानियूं खरीद करे छॾियूं, पोइ अल्लाह उन्हनि खां उन्हनि जा माल बि खरीद करे छॾिया। मौला ॾियण वारो त तू आहीं, छो त अल्लाह पंहिंजे क़ुरान करीम में तो फरमाए कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुअतिल मुल्क मन तशाअ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाअ। ओ मुझा सोना मोहम्मद करीम ऐलान करे कायनात के बुधाए तमा खुदा जी मर्जी आ, जंहिंखे बादशाही अता कयां, जंहिंखे फ़कीरी अता कयां। व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा, जंहिंखे इज्जत वारो करे छॾियां मां खुदा जी मर्जी आ, जंहिंखे ज़लीलो रुसवा करे छॾियां मां खुदा जी मर्जी आ। इलाहुल आलमीन, जॾहिं सभु कुझु इहो तुंहिंजे कुदरत जे अंदर आ, असांजो बि ईमान आ, पोइ मुंहिंजा मौला ॿुधाए त तूं भला ख़रीदो फरोख्त जो कमु छाजे करे करे रहियो आं? अल्लाह चवे थो हर इंसान खां मां अल्लाह ख़रीद नथो कयां, मगर मां अल्लाह ख़रीद बि उन खां कयां थो जंहिंजी निस्बत मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम सां ॻंढियल आ। सब कंहिंखां ख़रीद नथो कयां। अल्लाह फरमाए तो पैदा त मूं यहूदन खे बि कयो आ, पैदा तमा मुर्तदन के भी कयो आ, पैदा तमा मुशरिकन के भी कयो आ, पैदा तमा मुनाफिकन के भी कयो आ। रब करीम फरमाए तो मां अल्लाह पैदा त सभिनी के कयो आ, पर मां अल्लाह सौदो सभिनी सां नथो कयां। मां अल्लाह सौदो उन्हनि सां थो कयां जन पंहिंजो मन तन मुझे यार सां मिलाए छॾियो आ, जेके ईमान वारा आहिनि। हाणे अल्लाह त चयो त मां सौदो कयो आहे ईमान वारनि सां। हाणे कंहिंखां पुछूं तो हे ईमान वारा कहिड़ा आहिनि? ॿी त का बि वाट कान्हे का, छो त अल्लाह जे सुहिणे क़ुरान जी जेकॾहिं सही तारीफ़ तर्जुमानी कई आहे त मुंहिंजे अम्मा आमिना जे लाल कई आहे।
अम्मा आमिना जलाल तू ही दिल पर खणी बुधा जनसा अल्लाह सौदो करे रहियो आ ईमान वारो सदे रहियो आ हबीब तू ही पंजे पाक जुबान सा बुधाए त ईमान जी निशानी कहिड़ी आ मुझे साईं फरमायो ओ मुझा सहाबियो जेकर ईमान जी निशानी मां मोहम्मद करीम का पुछो था बुधो त मां मोहम्मद बुधाया मुझे हबीब फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। मुझे मदीने जे शहनशाह फरमायो ओ मुझा प्यारा सहाबियो अगर इहो पुछो था तो अल्लाह सौदो कैसा करे रहियो आ ओए ईमान वारा कहड़ा हन तमाम मोहम्मद तवा के बुधाया तो तेज तई ईमान कामिल न थी सकंदो जेस तई कायनात जे हर ज़र्रे का वधीक पंहिंजे औलाद मां पीउ का वधीक मां मोहम्मद सा नीह न लाईंदो तेस तई कदे भी ईमान कामिल वारो न थी सघंदो। सोहणे लतीफ भी देर कान कई उन्हनि सोहणनि भी सॾ करे चयो मुझे मदीने वारे साईं नाता रिश्ता टोड़िया न साईं मुझे मदीने वारे साईं भी फरमायो मां पीउ खां वधीक औलाद खां वधीक कायनात जे हिक हिक इंसान खां वधीक जेस ताईं मां मोहम्मद करीम सां नीह नथो लई तेस ताईं ईमान कामिल न थई अच त भिट जे घोट खां पुछंदो सोणो लतीफ छा तो पाण फरमाइन था होॾां ईमान लतीफ साईं पंहिंजी ज़ुबान में थो फरमाए फरमाइन था जे भाई जोगी थिया जे भाई जोगी थिया त संग सभेई छॾे हेॾो हदीस पाक खे ॾिस मुझे मदीने वारे साईं सभई संग छॾराया मां पीउ खां वधीक औलाद खां वधीक दोस्तनि यारनि खां वधीक कायनात जे ज़र्रे ज़र्रे खां वधीक जेसी मां मोहम्मद सां प्यार नथो करी तेस ताईं तुंहिंजो ईमान कामिल नाहे। हेॾा लतीफ सरकार फरमायो जे भाई जोगी थिया त संग सभेई छॾे ओडो थियो अलिफ जे मन मी मसी गड अलिफ जे ओडो थी अलिफ सां मन न गंढ अल्लाह खे तुंहिंजे मन जी ज़रूरत कोन्हे। लतीफ सरकार फरमात रब तो सा व नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद मुंहिंजो रब तो सां गॾा बान्हा रुगी तूं पाण खे पंहिंजे रब जे वेझो कर। ओडो थियो अलिफ सां मन मी मसी गड इहा दिल मुझे मिठड़े महबूब मोहम्मद करीम जे हवाले करे छॾ सबई ख्याल खतरा दुनिया जो यारियों दोस्तियों सबई मन मां कढी करे पंहिंजे दिल में मदीने वारे यार सा मन मिलाए ॾिस त ख़बर पवई पोइ मुंहिंजा दोस्त वेठो त फुलन जे शहर में हूंदे पर जॾहिं अकड़ियूं बूटे रोज़े रसूल ॾे निहारे चवंदे अस्सलात वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह। जॾहिं मुझे महबूब सां मन मिलाए पो ये लफ्ज़ चवंदे लफ्ज़ ज़ुबान ते हूंदा मुंहिंजा दोस्त ही तुंहिंजूं अखड़ियूं पंहिंजे यार जे दीदार में मस्त हूंदियूं। ही अखड़ियूं न ही अखड़ियूं अंदर वारियूं अखियूं छो त जेके माण्हू हिननि कननि सां ॿुधंदा आहिनि
उहे कमा हक़ हू समझी न सघंदा हन, पर जेके ॿियनि कननि सां ॿुधंदा हन उहे ई समझी सघंदा हन। इहो हर ॻाल्हि में ॿियो कहिड़ो लफ़्ज़ आहे, ही अखियूं न ॿियूं अखियूं, ही कन न ॿिया कन, इहो सभु कुझु छा आहे? इहो सभु कुझु जेको रब फरमायो त बाने ऐं उन जे दिलि जे दरमियान में मां ख़ुदा मौजूदु आहियां। बानो बि साॻियो आहे, दिलि बि साॻी आहे, दरमियान में बि कहिड़ी शइ आहे? कन त ही आहिनि, ॿिया कन कहिड़ा? अखियूं त ही ॿियूं अखियूं कहिड़ियूं? लतीफ़ सरकार फरमाए थो इहे कन विकिणी बिया कन गिन्हेज, इहे कन विकिणी बिया कन गिन्हेज, तिहा पोइ सुणे जो ॻाल्हि पिरियां संदे पार जी। मां अर्ज़ पे कहे तो मुझा मिठड़ा भा, अल्लाह ताला फरमाए तो बाना मां बादशाहन जो बादशाह, मां अल्लाह भी जंहिं सां एरे खेरे सां सौदो न कयो आ। मुझा करीम रब तो सौदो कंहिंसां कयो आ? अल्लाह फरमाए तो सौदो उन्हनि सां कयो थम जन पंहिंजो तन मन धन मुझे महबूब ते कुर्बान करे छॾियो आ। जन पंहिंजो तन मन धन हबीब जे मथा कुर्बान करे छॾियो। उहो भले सुहिणो अबू बकर सिद्दीक सुहिणो छो न हुजे, सुहिणो उमर फारूक छो न हुजे, उस्मान ज़ुन्नूरैन छो न हुजे, अलीउल मुर्तज़ा करमुल्लाह वजहुल करीम जी ज़ात छो न हुजे। तफ़सील इन करे नथो वञा, मूंखे पंहिंजे मौज़ू ते मोटणो आहे। हर एक सहाबी जे हिक हिक कुर्बानी त मुझा दोस्त तन मन धन कुर्बाना, छो त उन्हनि हर शइ मुझे हबीब जे मथा कुर्बान करे छॾी। रुगी उन हिकड़ी घड़ीअ खे यादि कर जॾहिं सैयदना उमर फारूक दिल में ख्याल कयो त जंग जो ऐलान थी वियो आहे, ऐलान थियो आहे त सामान खणी अचो। अबू बकर ग़रीब थी वियो आहे, मूं वटि घणो कुझु आहे, घणो सामान खणी मुंहिंजे मदीने वारे घोट जे दरबार में आयो आहे। ओॾा अबू बकर सिद्दीक बि नंढड़ी गठड़ी खणी आयो आहे। उमर छा खणी आयो आहे? चवे थो या रसूल अल्लाह, अधु सामान जो घर छॾे आयो आहे, अधु दिलबर तुंहिंजे दरबार में खणी आयो आहे। अबू बकर तू छा खणी आयो आहे? चवे थो या रसूल अल्लाह, जेकी कुछ घर में हुयो मेड़े चूंडे तो हबीब जे दरबार में खणी अची पेश कयो थमे। अबू बकर तुंहिंजा बच्चा छा खाईंदा, तू छा खाईंदे? चवे थो हबीब मुंहिंजे लाइ मुंहिंजे बच्चनि जे लाइ अल्लाह ही अल्लाह जो रसूल काफ़ी आहे। अल्लाह जी ज़ात ऐरे खेरे सां न पर सौदो इन्हनि दिलबरनि सां कयो आहे। अल्लाह फरमाए तो इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नत। खुदा चयो मारू भी सौदो करे ऐं हुननि जो तन मन धन ख़रीद करे छॾे न ॾिनो आहे, पर मां रब उन्हनि खे उन जे एवज़ में जन्नत अता फरमाई आहे। छा फरमायो आहे? जन्नत अता फरमाई आहे। हाणे असुल बुनियादी शइ जेका अचे थी उन ते गौर कजा ईमान वारा, तोखां फ़ैसिलो वठणो आहे त मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सहाबा जी तरबियत फरमाई। सहाबा मुझे महबूब मुहम्मद करीम जे चेहरे खे ॾिसंदा हा। हिकिड़ो नंढड़ो मिसाल मां ॾियां। जंगे बदर जो मौक़ियो आहे। कहिड़ी जंग दा? जंगे बदर जो मौक़ियो आहे। हबीबन करीमन ऐलान फरमायो आहे, नंढड़ा ब भाइर, हिकिड़े जो नालो मुआज़ा, ॿिए जो नालो मुअव्विज़ा, मासूम बचड़ा, इहो ऐलान ॿुधी पंहिंजे घर में विया। जीअं जो घर में विया ॾिसनि त जीजल अमड़ ज़ारो कतार रोई रही आहे।
पुछन था मुझी जीजल अम्मा छाजे करे रोई रही हाँ। जीजल अम्मड़ जवाब थी रे बचड़ा मुझे मदीने वारे शहंशाह जे तरफा जंग जो ऐलान कयो वियो आहे। हबीबन मुजाहिदन के सद कयो आहे। काश अज मूं वटि मुंहिंजो मुड़स हुजे हाँ, यानी तव्हांजो पीउ, मां उन खे जंग में मोकिलिया हाँ। अगर मुंहिंजो भाउ हुजे हाँ, मां उन खे जंग में मोकिलिया हाँ। कोई भी फर्द आकिल बालिग हुजे हाँ, जरूर उनके मोकिलिया हाँ। रोवां थी इन करे जो बदनसीब हाँ, जो मुझे आडो तव्हां नंढड़ा मासूम बचड़ा मौजूद हो, मां जंग में कंहिंखे मोकिलिया। इहा है तरबियत मुस्तफ़ा। तरबियत मुस्तफ़ा ते अचे पोइ वरी अच लुआब मुस्तफ़ा ते त ख़बर पवई त हक़ीक़त छा आहे। पहरी तरबियत मुस्तफ़ा जो कमाल ॾिस, नज़र मुस्तफ़ा जो कमाल ॾिस त मुझे मुस्तफ़ा करीम जे नज़रुनि जो केतिरो कमाल आहे। जंहिंजे नज़रुनि जो एतिरो कमाल आहे, पोइ फ़ैसिलो करे ॿुधाए त उन ज़ात जो छा जमाल आहे। उहे मासूम बचड़ा चवन था जीजल अम्मड़ तू परवाह न कर, असां ॿई तैयार थी था वञूं। अबा तव्हां त मासूम हो, हबीब तव्हां के जंग में, अम्मा तू इन ॻाल्हि जो फिक्र न कर, असां था वञूं। ॿई मासूम भाइर मुझे मदीने वारे शहंशाह जे दरबार में आया, रोअण लगा, मिनथूं करण लगा, या रसूल अल्लाह असां जंग में जरूर शरीक थींदासीं। मुझे हबीबन फरमायो तव्हां मासूम आयो। हू जिद रहा त मुंहिंजा सुहिणा ख़ुदा जे वास्ते असांजे अमड़ जीजल खे उहे गोड़ा सुकाइण जे लाइ असांखे जंग में कबूल फरमायो। मुझे मदीने जे शहंशाह फरमायो पो वडो जेको माज़ा भला उहो भले जंग में हले, नढड़ो मुआविज़ पंहिंजे जीजल अमड़ ॾे मोटी वञे। त जेको नंढड़ो मुआविज़ आहे उहो रोई करे चवे थो या रसूल अल्लाह अजीब फ़ैसिलो आहे। हबीब फरमाईंदा छो? चवे थो या रसूल अल्लाह ही बात मुझो वडो आ, पर ताकत में मां इन खां वधीक मजबूत हाँ। हबीब मुर्की फरमाइन था बच्चा कीअं? चवे थो या रसूल अल्लाह असांखे कुश्ती वेड़ायो, ॾिसो त असां ॿिन्ही भाइरनि मां वधीक ताकतवर कहिड़ो आ। इन मासूम ॿारनि खां इहो केरु पियो चवराए दोस्त? ॿुधायो। उहो ई पियो चवराए जेको नंढड़े ईसा अलैहिस्सलातो वस्सलाम खां पिंद पींगड़े में ॻाल्हि हराए रहियो आहे। ओई अल्लाह जी ज़ात पियो चवराए जेको नंढड़े इस्माइल खां जवाब ॾियारे रहियो आहे। उहो अल्लाह इन मासूमन जे अंदर में पंहिंजे महबूब जी मुहब्बत पैदा करे प्यारी ज़ुबान ॾेई ॻाल्हि हराए रहियो आहे। छो त मुंहिंजो ख़ुदा उहो आहे जेको जानवरनि खे बि हुकुम कंदो आहे त मुंहिंजे दिलबर जे दरबार में वञी अदब सां अर्ज़ड़ा करे अचो। मुझा हबीबन फरमायो ठीकु आहे भला तव्हां कुश्ती खेॾो। गौर कर मुसलमान, ॿई भाइर कुश्तीअ में शुरू थिया। अबू बकर भी बीठो आहे, उमर भी बीठो आहे, उस्मान भी बीठो आहे, सोनो अली भी बीठो आहे, हबीब भी बीठा आहिनि। जिथे मुनसिफ अहिड़ा जवान हुजनि नंढड़ा भाइर कुश्ती में शुरू थिया। आस्ते तो वॾे भाउ खे कन में चवे ओ अदा तोखे त जिहाद जे लाइ मुंहिंजे महबूब क़बूल फरमायो आहे। हाणे ख़ुदा जे वास्ते तूं पंहिंजे पाण खे केरु आहे त मुंहिंजो महबूब मूंखे ताकतवर समझी मूंखे भी कबूल करे। वॾो भाउ तो चेस त इहा मुंहिंजी बेइज्जती आहे, तू नंढो मूं वॾे खे दसी। रोई चवेस तो भाउ बेइज्जतीअ खे न ॾिस पर जीजल अमड़ जे गोड़नि खे ॾिस। मुंहिंजी दिलि थी चवे त ॿई भाइर गॾु जन्नतुल फिरदौस में हली पहुचूं। वॾे भाउ नंढे भाउ जो चवण कबूल कयो। वडो किरी पियो, नंढो सीने ते चढ़ी वेठो। मुझो मदीने जो घोट मुर्गी फरमाए थो अचो तव्हां ॿई जंग में कबूल आहियो। वाह मुझा मौला, तुझी कुदरत, तुझो निज़ाम कुदरत। बस था कयो, फिक्र न कयो। मुझे मदीने जे शहंशाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन्हनि ॿिन्ही के जिहाद ला कबूल फरमायो आ। हाणे वरी अल्लाह ॾिसो त कहिड़ो अजीब फ़ैसिलो सादर थो फरमाए। ॿई मासूम जॾहिं जंग में पहुचनि था, उहे ॿई नंढड़ा
अब्दुर्रहमान बिन औफ के चवन था चाचा असा के बुधाए त अबू जहल काथे आ वो तो चवन त बाहू त वडो ताकतवर मानू आ वडी फौज सा गदा ता हुनके छा कंदो अञा हु बुधाए बस तो करे अल्लाह जी जात उन मासूमन के एतरी ताकत थो दे वनी जो खणी हमलो करण जे मथा त अबू जहल के ब धकरे बीही रहा उहे मासूम बचड़ा जंग में विड़ंदे विड़ंदे हिकड़े भाव के बाह में तलवार लगिया अधो बाह लड़की पईया अधो कटजी वईया देर न तो करे बे भा के तो चवे अदा मां बाह हेठ तो कया तू बई लतू दई बीह तमा छिक्या छो त या बाह मुके डाडो तंग थी करे आ बाह हुजे न जेका हबीब जे सामो मुके लड़न में तंग करे गाल करण जो मकसद इहो तो मुझा दोस्त जन मासूमन ते मुझे मुस्तफा करीम जू नजरूं पयूं उन्हनि मासूमन जो इहो हाल आ पर तो का तो पुछा जन मासूमन जे पाक मुंह में मुझे मदीने वारे घोट जी जुबान पई हुंदी उन्हनि मासूमन जो छा हाल हुंदो गौर कर ईमान वारा ईमान बचा ईमान पंहिंजे खे रांद न खेड हे वक्त थई ॾाढो दज्जाली दौर थई खुदा जो कसम खणी तो मां तोखे चवां त जंहिं दिल में इमाम आली मकाम जी मोहब्बत नाहे उन जो कलमो कच्चो आ उन जो ईमान कामिल आहे ई कोन छो तो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पाजे सुने हबीब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे बचड़न सा डाढो प्यार कयो आ अल्लाह के भी मुझे हुसैन सा प्यार आ मुझे मदीने वाले घोट के भी पाजे बचड़े सा प्यार आ हबीब करीम अलैहि सलातो वसलाम जे जला ये फरमाई त हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन मन अहब्बल्लाह अहब्ब हुसैना अहब्बल्लाह मन अहब्ब हुसैना मुझे मदीने जे शहनशाह जंजला पांजे पाक जुबान मा फरमाए हुसैन मां मोहम्मद हुसैन जो अल्लाह भी उन सा प्यार कंदो आ जेको मुझे हुसैन सा प्यार कंदो आ यह हदीस लख दफा तवा बुधूंदी पर ने जे पेश तिलावत करण जो हिकड़ो मकसद आ त जे जे ला अल्लाह जो नबी फरमाए मुझा दोस्त त अल्लाह भी उन सा प्यार कंदो अल्लाह भी उन सा प्यार कंदो जेको मुझे हुसैन सा प्यार कंदो नंबर 1 नंबर 2 वरी कुरान करीम जी ही आयत बुध जने मदीने जा शहनशाह मक्के का मदीने तैयबा में पहुंचा सबनी मुझे महबूब जे गुलामन चे तो या रसूल अल्लाह तवा जा असा जे मथा वडा एहसान हन ओ अल्लाह जा रसूल असा जे ला केड़ो हुक्म आ असा तवा जी केड़ी खिदमत कयो मुझे हबीबन फरमायो कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरा इल्ला अल मवद्दत फिल कुर्बा मुझे हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब फरमायो कुल मुझा दिल बर तू चओ हाफिज़ साहब बैठा न सही वडे काफ सा कुल सवाल मदीने जे रहण वारन कयो जवाब मदीने जे साईं जी जुबाना अल्लाह जी जात दे रे हबीब तू चो इनन के तू चो मुझा मौला छा चवान हबीब तू चवीन तल्ला अस्अलुकुम अलैहि अजरा मा मोहम्मद करीम तवा का कहीं भी शे जो मुआवजो न तो घुरा हबीब सा जेला केड़ी खिदमत सरकार फरमाइन इल्लल मवद्दत फिल कुर्बा मगर मां मोहम्मद तवा का हिकड़ी शे तो गुरा त मुझा जे करीबी रिश्तेदारन उनन सा प्यार कजो करीबी रिश्तेदारन सा अल्लाह फरमायो त हबीब ही चओ अल्लाह फरमायो त हबीब ही हाफिज़ साहब मौलाना साहब ये से कुल मना दिल पर तू चओ मना जुबान हबीब तुझिया घुरा मा खुदा थो